अॼु जीअं त फाइनल आर्ग्यूमेंट्स हलनि था पिया असांजे केस में, ऐं वकील साहब अॼु बि तक़रीर कई आहे। यकीनन हिकु हिकु पॉइंट ते असां ऑनरेबल कोर्ट खे असेस कयूं था, हिकु हिकु पॉइंट ते असां कानून पेश कयूं था, जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, जेको एविडेंस थियो आहे, जेके गवाहियूं थियूं आहिनि, उन ते असां कानूनी हिकिड़ी असिस्टेंस ॾींदा था अचूं ऐं हर पॉइंट क्लियर कंदा था अचूं त जीअं कोर्ट जो ज़हन क्लियर थी सघे ऐं इनशाला सभिनीनि जवाबदारनि खे सज़ा लॻे, जीअं त हू समूरी सिंध वाक़िफ़ आहे त मुलविस रहिया आहिनि ऐं उन्हनि जी केतिरी इन्वॉल्वमेंट रही आहे, जेको त हिन कोर्ट में इनशाला पुर उमीद आहियूं त असां साबित करे चुका आहियूं ऐं उमेदु आहे त हिननि खे सज़ाऊं लॻी ऐं हिकिड़ो मिसाल क़ाइमु थींदो। नेक्स्ट जेका तारीख़ मिली आहे असांखे 9 तारीख़ मिली आहे, इनशाला केस परसूं कंदासीं जनवरी जी 9 तारीख़। 17 जनवरी ते मुंहिंजे वालिद साहब ॾाॾे ऐं चाचे जी वरसी आहे ऐं मूंखे इहा उमेदु आहे त इनशाला उन्हनि जे बेगुनाह खून सां इंसाफ़ थींदो। ऐं ॾिसो त हिन सॼी सिंध में सभई वाक़िफ़ आहिनि त हीअ ज़ुल्म जबर जेको थिए थो, सरदारी निज़ाम जो जेको माण्हू शिकार थियनि था पिया, उहे हिमत नथा करे सघनि, छो त ऑनरेबल कोर्ट्स जेके आहिनि, इंसाफ़ जॾहिं डिले थिए थो, जॾहिं इंसाफ़ में ताख़ीर थिए थी त माण्हू थकिजी था वञनि। ऐं मां हिमत करे अगरि बीठी आहियां त इहा उमेदु रखां थी त इनशाला मूंखे इंसाफ़ मिलंदो, त जीअं माण्हुनि में हिकिड़ो उत्साह पैदा थी सघे।